दोस्तों असां गामू जी दावत ते शिकारपुर पहुतासीं। दावत असल में सेठ साहब खे हुई, पर मां बि उन सां गॾिजी पियुमि। इहो सेठ साहब चयो त मूंसां गॾु हल तूं शिकारपुर। पर मूंखे लखीदर ॾिसण जो ॾाढो शौक़ु हुयो। असां लखीदर पहुतासीं। पहिरियों ई असां कंहिं आचार जे दुकान में घिरी वियासीं, छो जो शिकारपुर त आचार जे हवाले सां मशहूरु आहे। हर तरफ़ आचार ई आचार हुयो। उतो सेठ साहब तकड़ में निकितो, मां बि भॼी पहुतोमांसि। पोइ असां गामू जे घर जी पुछा गुछा करण लाइ निकितासीं ऐं पोइ उते ई असांजो माण्हुनि इस्तक़बाल कयो, जेके गामू जा कुझु दोस्त ऐं पाड़ेसिरी हुया। उन्हनि ॾिसियो त गामू जो घरु हिन साइड आहे। अचो सेठ अचो, अचो भॻवान। वाॿे बड़े ख़ैर ख़ुशि ख़ैर ठीक आहे। हिनखे सुञाणे जाए चपरा वारो पुटु आहे दबलो। अईड़े वरी सेठ हिनखे बि वठी आए। अबो सेठ उहो माण्हू थी जो माण्हुनि खे चवे पियो त हे जेको आहे माण्हुनि खे नथो खिलाए, हे माण्हुनि खे खिलाए नथो सघे, वरी अॼु हिनखे मुंहिंजी ओताक ते वठी आयो आहे। यार सेठ मां तुंहिंजे करे मां चुप कयूं वेठो आहे, न त मां हिनखे यकीन करे हिन ओताक जा धिका ॾेई कढां। माना हे तोखे छा पियो तूं मूंखे न खिलाए सघियो आहे? ॾिसो वेठो त मुंहं ते थो चवां। हाणे न मां न मज़ाक कई, मां कहिड़ी ख़बर चिड़ी वेंदो साईं, गामू साईं चिड़ी वेंदो। छाजी रे मज़ाक करे पोइ मां तोसां फिरी हुयो। हा हाणे हिते शिकारपुर में आहे चिंगी मुक़ाम पूरे आहे हुते। ओह नो ॻाल्हि ॿुध, तूं बि तो वाजी न कंदो कर, न गुरू खे बेइज़्ज़त हे वॾो अदाकार आहे, असांजो यार आहे, दोस्त आहे। बेइज़्ज़ती थो करे असांजी हुते। चपरा जो पुटु आहे, मूंखे चयो गॾु वठी हल। मां बि चयो हल भला ठीकु आहे, वठी थो हलां। मूंखे कहिड़ी ख़बर तो साईं जी हालत करियो आहे यार। वाया त लूसी सेठ मां तुंहिंजे करे चुप करे विया, न त हिनखे अहिड़ो कयां मुंहिंजे तॾहिं ते आयो आहे। बाबा मसलो इहो आहे, मूंखे चए मूंखे बि घुमाइण हल, मूंखे वञिणो हुयो कंद कोट वारो यार आहे जेको गोज़ट खान सोरियाणी। हा हा उन ॾे उज़र ते वञिणो हुयो। मां चयो भला तूं बि हल गॾु, भला गाॾी वाॾी धोइजांइ, साफ़ कजांइ पियो। पर मूंखे कहिड़ी ख़बर न तो साईं कराची में अहिड़ी हालत कई। अरे बाबा इहो खिलाईंदो आहे, माण्हू खे खिलाए खिलाए पेट में सूर विझंदो आहे। हे अंग्रेज़ी वारी जेका वारी क्लिप यार पाण बाबा तबाही करे छॾे। वाह वाह वाह, एॾो खिलाईंदो आहे। कसम तूं ई को चङो आहे बाक़ी मां ईअं मज़ाक कयां, मूंखे कहिड़ी ख़बर आहे तव्हां चिड़ी वेंदव। छो चिड़ण जी ॻाल्हि न, ग़लति बयान न ॾींदो कजो माण्हुनि खे। माना माण्हुनि खे बि चए तूं, माण्हुनि खे चयो अथई, हिक हिक खे चयो अथई। अरे ॿार खिलाया अथई, हे हेॾा हिन एटम वायात इंसान के नंढे वॾे जो शर्म हूंदो आहे, हया हूंदो आहे। अजीब ॻाल्हि कई थी। हाणे एटम पिया थी, ॿाकरो गोश्त, चिकन बिरयानी आहे, हे सलाद, हे रायतो, चांवरनि जी मानी, चिकन मसालो, गोभी ऐं गजरनि ऐं गोगड़ुनि जी खटाण। अञा छा कयां? तूं असांजी गिला थो करे, होॾां हे मानी। अञा छा कयां मां? कहिड़ी धूड़ पाया? असां महिमान नवाज़ आहियूं बाबा, तूं असांजी गिला न कजो करे। मां इहो थोरी चयो तव्हां महिमान नवाज़ न आहियो। मां इहो थोरो चयो त तूं खिलाए न सघियो आहे। हाणे बहस न कजो कर, खिलाए न सघियो आहे, खिलाए थोरो सोची सम्झी खिलाईंदो आहे। तूं टीवी ते तो अचे, असां खां पोइ छा रेडियो में ईंदा आहियूं छा? असां बि टीवी में ईंदा आहियूं। हाणे थोरो चलो सेठ ईमान कसम तुंहिंजे करे मां सफ़र करियो आहे, मुंहिंजे तॾहिं माउ खे बि ॿुधाईंदुमि चपरा खे त मां चपरा मिलंदी, मां हुनखे ज़रूरु चवंदुमि त तुंहिंजो पुटु जेको आहे न ॿ टे दर्जा पढ़ाए आहे त इहो असांखे इहो ॾींहुं ॾिसणो न पवे। पर उन थाणा भाॼी ॿियो छा आहे? तव्हां हरू भरू चिड़ंदा पिया। बाबा बहस न कर, बस खाण छा गिला कढो आहे न, गिला खोर खा खा। मूंखे ख़बर हुजे त मां वठी न अचां कर, तो साईं कई त यार कमल कान। बस मूंखां बि ॻाल्हि विसी वई, मां तव्हां सां ॻाल्हि न करे सघियो। बस मां माफ़ी थो घुरां, बसि हाणे बसि मां अम्मा जे लाइ खणी थो वञा, मच्छियां हे खणी आहिनि। बस बस आहे चिड़ हे उहो हे पटको लाइ माफ़ी वठण वारा आहिनि, ॿिए जी इज़त धूड़ करे। मुंहिंजी हिते कान खणी काॾे वेंदे बाबा? अम्मा चपरा खणी सकर में वेठी आहे अम्मा। बस बाबा ने ॻाल्हि ॿुध न, पूरे सखर में हलंदा यार खणो बस मानी ता बस चाह तव्हांखे पीआर। मूंखे बुख ते न कढ न बाबा, सही कोन आहे न। असांजा पंहिंजा बंगला आहिनि, पंहिंजी प्रॉपर्टी आहिनि, मां पाण फैसलनि में बि वेंदो आहियां, ईअं न कयो यार। बाबा ने ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकर दबलो जेका ॻाल्हि कई जेका कहिड़ी पंहिंजी जाइ सही हुयो त तूं दबलो खे न खिलाए सघे। सेठ तूं बि यकीन करे हाणे मूंखे बूटो बूटे थो करे छो भाई तूं वरी हुनजी भरवती उथारे छा? दरअसल इन हिसाब सां पियो चवां त जेको तव्हांजो इहो शो हलंदो आहे
लाफ्टर हाउस हा धरती टीवी ते उन में बि त तूं न खिलाए सघंदो आहे हिनखे जेको साम्हूं वेठो हूंदो आहे हिकिड़ो थुलड़ो कहिड़ो आहे दाढ़ीअ वारो इहो तार उहो बि त न खिलंदो आहे बाबा हुनखे एॾो खिलाईंदा आहियूं एॾो खिलाए चरिया थी पवंदा आहियूं पर हू खिले ई नथो त असां छा कयूं यार छा मसइलो आहे मां बि हिनजे करे चयोमांसि तॾहिं वरी चिड़ी वियो उनजी ॻाल्हि कई उनजी ॻाल्हि कई थी त पोइ सही आहे उहो छो न पोइ खिले उहो सही आहे को खिलायूं था बसि खिले सम्झ में ई नथो अचे खिले ई नथो अच्छा हा ॿ टे दफ़ा त ज़ोर ॾिनासीं किली 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 माना ज़ोर ई माना असां पाण मसइलो हुजे बीमार आहे मूंखे लॻे अलाए सही लॻे थो टाट थो पोइ अलाए बीमारी में माण्हू खिलंदो आहे त टाट थी वेंदो आहे सही थी सही हिकु दफ़ो तेज़ खिलियो आटा ई ॿाहिरि निकिरी आयसि असां बेच सां अंदरि थियासीं हेॾे मां चवां थो हेॾे मां चवां थो इहो कहिड़ो तरीक़ो आहे हेॾे जीअं त असां दीवान जी होटल ते आयासीं जेको मशहूरु आहे मिठाई जे हवाले सां त गामू असांखे उते वठी आयो ऐं उतां जी कुल्फ़ी ॾाढी मशहूरु आहे फलूदो बि ऐं मां फलूदो खाधो फलूदो ॾाढो ज़बरदस्तु हुयो भर में वेठल मुंहिंजे हमराह ॾाढो टके पियो ताड़े पियो ऐं उहो मूंखे घुरण लॻो मां हुनखे चयो त मां खावां या तोखे ॾियां अॻे किरोना लॻी पई आहे त हुननि जे मालिक सां बि मिलियासीं जेको दख़ल ते वेठो हुयो ॾाढो ख़ुशि थियो दबला तूं आयो आहीं हा त असांखे बि शिकारपुर घुमण जो ॾाढो शौक़ु हुयो मां त निकिरी वियुसि बाज़ारुनि में रुॻो आचार ई आचार हुया हर तरफ़ हीअ आहे बाज़ार उहा जेकी लखीदर जी भर में आहे बाज़ार हीअ वरी टावर आहे लखीदर जो लखीदर हाथीदर बराली शिकारपुर जा मशहूरु आहिनि हाथीदर लखीदर इते ई जेको वास्कोटी वारो वेठो हुयो मां सोचियो रखो छो न वास्कोटी वठिजे वाह चेक कराए वाह ये आहे से सोड़िया ठहे त थी पर वीडियो ऐं पोइ उनखां मां ॻाढ़े रंग जी वास्कोटी वरिती जंहिं ते हमरा मूंसां रिआयत कई 1500 जी वास्कोटी मूंखे उन 1000 में ॾिनी इन ते माण्हुनि ताड़ियूं वॼायूं ऐं ख़ुशि थिया ऐं हीअ 1000 रुपयो मां हुनखे ॾेई छॾियो तो जेकर तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो महिरबानी।